ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जी हिदायतुनि ते वाधू भाड़ो वसूल कंदड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी आहे। ट्रांसपोर्ट खाते पुलिस, नेशनल हाईवेज़ ऐं मोटरवेज़ पुलिस जी मदद सां 788 गाॾियुनि जी चेकिंग कई। 8,11,500 रुपया वरतल इज़ाफ़ी भाड़ो मुसाफ़िरनि खे वापसि करायो वियो। इज़ाफ़ी भाड़ो वसूल कंदड़ ट्रांसपोर्टर्स ते 2,95,500 रुपया ॾंड पिणु लॻायो वियो। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जी हिदायतुनि ते वाधू भाड़ो वसूल कंदड़नि ख़िलाफ़ मुहिम जारी आहे। ट्रांसपोर्ट खाते पुलिस, नेशनल हाईवेज़ ऐं मोटरवेज़ पुलिस जी मदद सां 788 गाॾियुनि जी चेकिंग कई। 8,11,500 रुपया वरतल इज़ाफ़ी भाड़ो मुसाफ़िरनि खे वापसि करायो वियो। इज़ाफ़ी भाड़ो वसूल कंदड़ ट्रांसपोर्टर्स ते 2,95,500 रुपया ॾंड पिणु लॻायो वियो।